नाज़रीन, खंडू या आसपास के इलाइक़नि में बरसाती पानी निकाल न थी सघियो आहे, जंहिं करे शहरी सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ॾिसूं था मोहम्मद जुमन चौहान जी रिपोर्ट। जी बिल्कुल, खंडू लॻा असां हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते मौजूद आहियूं, जिथे जेको आहे त पब्लिक हेल्थ जी नाअहली सबब जेको आहे मुकम्मल भिटशा सिटी में जेको आहे बरसातनि जो ऐं जेको नालियुनि जो गंदो पाणी आहे उहो ग्राउंडनि ऐं घरनि में दाख़िल थियण लॻो आहे। असां हिन वक़्तु मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मौजूद आहियूं, हिते जा शहरी असां सां गॾु मौजूद आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था। हू जेको आहे त मेहरान टीवी सां कहिड़ा वीचार वंडनि था। भिटशा शहर जो वाहिद क्रिकेट ग्राउंड आहे, जिते ॿार नौजवान ऐं रांदि रूंद करे पंहिंजो ज़हन फ्रेश कंदा आहिनि। पर अफ़सोस आहे चवणो थो पए, हीउ कुझु सालनि खां टाउन कमेटी कस्टडीअ में हो ऐं हींअर टाउन कमेटी वारा चवनि था मुंहिंजे असांजी कस्टडीअ में न आहे। हीउ पब्लिक हेल्थ साईं मसइलो इहो आहे जो रुॻो हिकिड़ी ॻाल्हि आहे त ड्रेनेज नथो हले ऐं इहो बंदि पियो आहे, उन जे करे हीउ नेकाल जेको आहे सो नथो ख़तमु थियो सघे। ऐं असां सभिनी भाइरनि खे, शहीदनि मुर्शिदनि खे, भिटाई पीरनि खे इहे ई अर्ज़ु रखंदासीं त भिटाई जी नगरी जीअं हमेशह साफ़ रही आहे, सुथरी रही आहे, तीअं उनखे साफ़ ऐं सुथरी। साईं हीअ मुसलसिल बरसाति खां पहिरियां बि साॻी हालत आहे। ही सरकारी अस्पताल त सदाईं हमेशह इहो पाणी जेको गटरनि जो आहे इहो अस्पताल जे अंदरि मुंतक़िल थिए थो। हितां जी जेकी बि लोकल अवाम आहे उनखे त इहे मुश्किलातूं सदाईं इहे साम्हूं करणियूं पयूं आहिनि। ऐं उन खां अलावा हीअ असांजी जेकी बलदियाती जेकी हुई को असां 10-15 सालनि खां इहो मुतालो कंदा अचूं त साईं असांखे ग्राउंड साफ़ कराए ॾियो वञे, त असां जीअं जेके रांदीगर अॼु उतारनि ते वेठा चर्स पीअनि, जेके अॼु उतारनि ते वेठा भंगू पीअनि, जेके किन कमनि ते लही पिया आहिनि, उहो फ़क़ति इहो रीज़न आहे त ग्राउंड तबाह आहे। ग्राउंड तबाह आहे त माना नौजवान नसिल तबाह आहे। एक्टिविटीज़ आहे कोन, का रांदि रूंद आहे ई कोन, माण्हू किॾां वञे। जी बिल्कुल, तव्हां हिते जे रवासियुनि जी ॻाल्हि ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त जेको आहे हिते जे मिनिस्टर खे फोकल पर्सन जेको आहे त CM सिंध मुक़ररु कयो आहे, पर इहे जेको आहे फोकल पर्सन हुजण जे बावजूद बि शहर जेके आहिनि भिटशा सिटी खंडू जेके आहिनि उहे जेके गंदे पाणी जी लपेट में अची विया आहिनि। बरसाति जो जेको पाणी आहे उहो जेको आहे पब्लिक हेल्थ जेको आहे उन जी नाअहली सबब जेको आहे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जेको आहे पाणी जेको आहे सैलाबनि जी सूरत ॾेई रहियो आहे। हिते जी जेका रूरल हेल्थ सेंटर आहे उते बि जेको आहे नालियुनि जो गंदो पाणी ऐं बरसाति जो पाणी जेको आहे जमा थी चुको आहे, जिथे जेके मरीज़ अचनि था उहे बि जेके मुश्किलात खे मुंहुं ॾियनि था। तव्हां हिते जे माण्हुनि जी ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जेको आहे मेहरान टीवी सां पंहिंजा वीचार वंडिया। कैमरामैन अली आसिफ सां गॾु मोहम्मद जुमन चौहान, मेहरान टीवी, खंडू।